हक़ मौजूद। अॼु पाण हिकिड़े मौज़ू ते बहस मुबाहिसो कयूं था, थोरी ॻाल्हि ॿोल रखूं था सवली ऐं सादी ॿोली में। मौज़ू आहे लिसानी साम्राज्यत ऐं लिसानी इंसानी हक़। लिसानी साम्राज्यत कंहिं बि ॿोली में थी सघे थी, पर इहा हुक्मरान तबिके जी ॿोली हूंदी आहे जेका उन्हनि जे पसंदीदा निज़ाम खे बरक़रार रखण लाइ टेको ॾींदी आहे ऐं माण्हू पंहिंजी इंडिजीनियस सकाफ़त खां विगाणो थींदो वेंदो आहे। ऐं इंडिजीनियस सकाफ़त जेका असलोके लोक जी सकाफ़त ऐं उन सकाफ़त में उन्हनि माण्हुनि जूं ॿोलियूं, माण्हू पंहिंजी ॿोली मां ऐं पंहिंजी सकाफ़त मां ओपरा अणॼाण ऐं वेगाणा थींदा वेंदा आहिनि। ऐं लिसानी साम्राज्यत जेका आहे उहा उन्हनि ते ईअं मुसलत थींदी वेंदी आहे या पंहिंजा असर छॾींदी वेंदी आहे। रियासती पॉलिसियूं अवाम खे पंहिंजी ॿोली खां उपरो करण लाइ किरदारु अदा कंदियूं आहिनि त जीअं हुक्मरान तबिके जे निज़ाम खे बरक़रार रखण लाइ हक़मानी ॿोली जो तसलत क़ाइमु कजे ऐं अवाम जे ॿोलियुनि खे पोइते धिके सकाफ़ती गुलबो क़ाइमु कजे। सो हिकु ॿोली मथां ॿी ॿोली जो तसलत लिसानी साम्राज्यत आहे। बुनियादी तौर ते लिसानी साम्राज्यत हिकिड़ो गुलबो आहे, हिकिड़ी यलगार आहे, या हिकिड़ी पाण हुनखे चऊं था डोमिनेंस या सुपरमेसी, या उन्हनि जो जेको तसलत आहे त हिकु ॿोली जेका आहे या कुझु ॿोलियूं आहिनि जीअं हिन वक़्तु असां वटि जेको वॾे में वॾो सकाफ़ती तौर ते लिसानी जेको साम्राज्यत जो गुलबो आहे उहो अंग्रेज़ी ॿोली जो आहे। ईअं जर्मन ॿोली बि आहे ऐं फ्रेंच आहे ऐं इटेलियन आहे, इवन चाइनीज़ आहे। सो हाणे इहे ॿोलियूं जेके आहिनि दुनिया जे सवें ॿियनि ॿोलियुनि ते जेको असरअंदाज़ थी रहियूं आहिनि ऐं इवन कुझु ॿोलियूं त फोत थी रहियूं आहिनि। सो ॻाल्हि इहा आहे त इहा साम्राज्यत सियासी, समाजी, मुआशी ऐं सकाफ़ती तसलत जो इज़हार कंदे बराबरी ऐं जमहूरी असूलनि जी नफ़ी कंदी आहे। मुआशी ऐं सियासी मफ़ादनि जो इज़हार मज़हब में थींदो आहे त ॿोली में बि थींदो आहे। सो मज़लूम तबिके जी ॿोली जी ओसर रोकणु हुक्मरान तबिके जी तरजीह रही आहे। रियासती क़ौमी ॿोली जे तनाज़र में जेकॾहिं ॾिसीए त सिंधी, सराइकी ऐं ढाटकी समेत कई ॿोलियूं उनजो मिसाल आहिनि। हिकु ॿोली जी इर्तिका रोकण जो मक़सदु पोरित क्लास जे क़ौमी ऐं तबिक़ाती शऊर जी रस्ता रोकणु आहे। हाणे ॻाल्हि इहो ई आहे त जेके बि साम्राजी ॿोलियूं आहिनि उहो केरु थो ॻाल्हाए ऐं जेके इंडिजीनियस लैंग्वेजिस आहिनि उहे केरु थो ॻाल्हाए। हाणे इंडिजीनियस लैंग्वेजिस जेको पाण इस्तेमालु कयूं था हिकिड़ो टर्म, उहो आहे मक़ामी ॿोलियुनि लाइ, उहो आहे इलाइक़ी ॿोलियुनि लाइ, उहो आहे जंहिं इलाइक़ाई या वर्निकुलर लैंग्वेजिस चऊं। ऐं उन्हनि ॿोलियुनि ते जे बारे में मुख़्तलिफ़ हिकिड़ी राय जोड़ी वेंदी आहे त उहे नामुकमल ॿोलियूं आहिनि, या उन्हनि ॿोलियुनि जे अंदरि एतिरो लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो न आहे, या पंहिंजा ख़्याल। सो अहिड़े क़िस्म जा जेके ग़लति जेके तस्वर आहिनि उहे जोड़िया वेंदा आहिनि। बहरहाल हिकिड़ी ॿोली खे ॿी ॿोली ते फ़ोक़ियत ॾियण जा हिकिड़ा सियासी, समाजी ऐं मुआशी सबब आहिनि। ऐं उन जे करे छाकाणि त हाणे असां वटि जेको बि इंडिजीनियस माण्हू आहे, पोरित तबिको आहे, ॿाराड़ी जो माण्हू आहे, उहो जेको आहे उहो उन वटि पंहिंजी हिकिड़ी ॿोली आहे, उन वटि पंहिंजा हिकिड़ा ख़्याल आहिनि, पंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि, पंहिंजी सकाफ़त आहे। हाणे हिकिड़ी ॿोली जी जॾहिं इर्तिका रोकी वेंदी आहे, ज़ाहिर त निसाब जे अंदरि, मीडिया में, अदालत में, या ॿिया जेके बि इदारा आहिनि, रियासत जा इदारा जेके हूंदा आहिनि, उन्हनि जे अंदरि तव्हां ॾिठो हूंदो त असांखे ईअं कोन्हे त को गुजराती आहे, मारवाड़ी आहे, ढाटकी आहे, सराइकी आहे, या इहा का ॿोली का ॻाल्हाई वञे पई। सो असांजो माण्हू जॾहिं ख़ुदि मज़दूर जॾहिं बि को ऑफिस में वेंदो आहे, कंहिं बैंक में वेंदो आहे, त उहो थोरो वेगाणो पियो महसूसु कंदो आहे। ऐं असांजो जेको मिडल ऐं इलीट क्लास जेको आहे, या हाणे हिकु ॿोली जी जेका इर्तिका, उन जी जेका इवोल्यूशन, उन जी निशोनिमा, उन्हनि जी अवसर खे रोकणु मतिलबु आहे त क़ौमी ऐं तबिक़ाती शऊर रोकण जे बराबरि आहे। छाकाणि त जेको बि माण्हू ॼाण हासिलु करे थो, हाणे ॼाण जो को भंडार इहो तय न आहे त उनजो माना ॼाण जो जेको
उहो माण्हू माना हिकिड़ो वॾो होशियारु आहे, वॾो दाना आहे, वॾो फ़लसफ़ी आहे, वॾो अकुल वारो आहे, वॾो शाइरु आहे, जेको अंग्रेज़ी में या जर्मन में या फ्रेंच में या ॿी उर्दू में या दुनिया जूं जेके बि हिंदी आहे, फ्रांसीसी आहे, इन्हनि ॿोलियुनि में शाइरी करे त माना तमामु वॾो शाइरु थी वियो। जेकॾहिं उहो ढाटकी में शाइरी करे त माना हुनजो को ख़्यालु कम जो न आहे, ईअं न आहे। असुल में साम्राज्य जी जेका लिसानी साम्राज्यत आहे उन में उहे ॿोलियूं इदारनि ताईं ऐं गॾोगॾु जेको आहे रियासतनि जो जेको निज़ाम आहे उन्हनि जो जेका पॉलिसीज़ आहिनि उनजो हिसो आहिनि। सो हाणे सुवालु इहो आहे त साम्राज्य सकाफ़त जो तसलत कीअं थिए थो, उनजो मिसाल अंग्रेज़ी ॿोली आहे। अंग्रेज़ी ॿोली ज़रिए साम्राज्य जो मक़सदु टी दुनिया जे मुल्कनि में पंहिंजी मार्केटिंग करणु रहियो पियो आहे। अंग्रेज़ी ॿोली न सिर्फ़ु हिकु जिन्स या कमोडिटी आहे, पर हीअ ॿोली बोर्जुआ क्लास जे तबक़ाती मरतबो ऐं तर्ज़ ज़िंदगी लाइफ स्टाइल जो तयन बि करे थी। हाणे असां वटि जेको बि हिकिड़ो बोर्जुआ क्लास आहे, इवन जेको असांजे समाज में मिडिल क्लास आहे, इलीट क्लास आहे, हाणे तव्हां हुनजो लाइफ स्टाइल खे तव्हां ॾिसंदो न, हाणे हू सम्झे थो त इवन ई जीअं असांजा माना हिकिड़ा ॿाराड़ी खां जॾहिं बि या शहरनि जे तरफ़ जेके दोस्त रुख कंदा आहिनि, पोइ जॾहिं उहो कुझु अरसो हुते रहंदा आहिनि ऐं माहौल खे ॾिसंदा आहिनि त असां इहो नोट कयो आहे या ॾिठो आहे त उहे दोस्त सिंधी आहे या ढाटकी आहे या का बि जेका बि असलोके लोक जी ॿोली आहे या पंहिंजी अबाणी ॾाॾाणी जेका ॿोली आहे उनखे ॻाल्हाइण खां थोरो परहेज़ पिया कंदा आहिनि, छाकाणि त उहो सोचंदा आहिनि त इन सां असांजी जेको आहे मॉडर्न लाइफ स्टाइल आहे या थोरो जेको पंहिंजो तबक़ाती जेको फ़र्क़ु आहे उहो ज़ाहिर नथो थिए। तंहिं करे जेकॾहिं आऊं अंग्रेज़ी ॻाल्हायां या इवन जेके बि असांजो काफ़ी जेके मूं ॾिठा आहिनि सिंधी जेके छोकिरियूं छोकिरा आहिनि मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे अंदरि या शहरनि में मार्केट में उहो उर्दू ॻाल्हाईंदा आहिनि। सुठी ॻाल्हि आहे, ॻाल्हाइणु घुरिजे, उर्दू आहे। हाणे त अॻिते हली थी सघे चाइनी बि ॻाल्हाइनि ऐं ॻाल्हाईंदा हीअं अंग्रेज़ी जेको आहे। सो इन्हनि असल में छा आहे त उहो माण्हू हिकिड़ो शो पियो करणु चाहे, ॾेखारणु चाहे पियो त आऊं थोरो माना तबक़ाती हिसाब सां केतिरो ग्रो कयो आहियां। सो हाणे ॻाल्हि इहो ई आहे त ॿोली माना जेका अंग्रेज़ी ॿोली आहे, जीअं पाण हिकिड़ो मिसाल वरितोसीं, मिसाल जे तौर ते ज़रिए साम्राज्य जो मक़सदु टी दुनिया जे मुल्कनि में पंहिंजी मार्केटिंग करणु पई रहियो आहे। हाणे ॿोली असुल में आहे मार्केटिंग, ॿोली हिकिड़ी क्लास खे ठाहींदी आहे, ॿोली जिन्स आहे ऐं अंग्रेज़ी ॿोली न सिर्फ़ु हिकु जिन्स आहे पर हीअ ॿोली बोर्जुआ क्लास जो मरतबो ऐं तर्ज़ ज़िंदगी खे बि उनखे ठाहे थी। टी दुनिया जे रियासतनि में अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू अलॻि तबिको तश्कील ॾेई पंहिंजे समाजी रतबो जोड़नि था। सो उहो कीअं अलॻि तबिको कीअं था जोड़नि, मिसाल जे तौर ते हाणे पाण वटि इहो थी वियो आहे न, ऐं हिकिड़ी मूं कुझु जेकी आहिनि मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ते ऐं प्लस में जेको ॿोली जे हवाले सां या जेके उहे कुझु रिसर्च पेपर जेके आहिनि मुख़्तलिफ़ साइंस तां ऐं मुख़्तलिफ़ किताब मूं पढ़िया पिए। सो हिकिड़ी रिसर्च हुई, उन में अहमर महबूब तमामु सुठो लिखंदो आहे ऐं तारिक रहमान बि तमामु ज़बरदस्त जेको आहे पाकिस्तान में ऐं जीअं तनाज़ुर में तमामु ज़बरदस्त लिखनि पिया। सो उन में हिकिड़ी तहक़ीक़ इहा साम्हूं आई त छोकिरनि ऐं छोकिरनि खां पुछियो वियो तव्हां अंग्रेज़ी छो था पढ़ो। उन्हनि चयो अंग्रेज़ी ॿोली असुल में माना असां बैंक में नौकिरी कयूं, कंहिं कंपनी में नौकिरी कयूं, कंहिं NGOs में नौकिरी कयूं, CSS PCS कयूं, उनजो इंटरव्यू थिए थो या उनजी जेका रिटन थिए लिखत थिए थी या का जेको ब्यूरोक्रेसी में वञणु आहे या इलीट जेके बि जॉब्स आहिनि नौकिरियूं आहिनि उन्हनि में उन्हनि जी हिकिड़ी मार्केटिंग आहे, उनजी हिकिड़ी डिमांड आहे। जेकॾहिं अंग्रेज़ी ॿोली न आहे त असीं मक़सदु त इहो पंहिंजो हिकिड़ो अलॻि क्लास, असांजो अलॻि लाइफ स्टाइल, असांजी जेका तर्ज़ ज़िंदगी ते हिकिड़ो वॾो असरु पए पियो। तंहिं करे अंग्रेज़ी ॿोली असांजी ज़िंदगी ठाहे रही आहे, असांजी ज़िंदगी खे जोड़ी रही आहे ऐं असां तंहिं करे हाणे अंग्रेज़ी सिखणु असांजी जेका उहा माना हिकिड़ी मजबूरी आहे। सो ॻाल्हि इहो आहे त हिकिड़ो अलॻि तबिको जुड़े थो, हिकिड़ो अलॻि माहौल जुड़े थो ऐं उहो माण्हू जेको आहे
छा थिए थो त उन ॿोली जा ॻाल्हाईंदड़ जेको आहे पंहिंजो अलॻि समाजी रुतबो जुड़नि था, हिकिड़ो जेको आहे सोशल स्टेटस जंहिंखे पाण चऊं था हीअ असांजो स्टैंडर्ड आहे, असीं तमामु घणा अॻिते आहियूं। सो लाइकवाइज़ हाणे मुराद याफ़्ता तबिको इंतिज़ामिया तइलीम अदालत मीडिया ऐं ॿियनि रियासती ऐं साम्राजी इदारनि जी नौकिरी लाइ हाकम ॿोलियुनि खे पंहिंजी मादिरी या इलाइक़ी ॿोली ते तरजीह में शामिलु ॾींदो रहियो आहे। हाणे प्रायोरिटी उन ॿोली खे ॾिनी वेंदी आहे जेके बि माना जेके बि असां ही चंद डिपार्टमेंट जेको आहे तइलीम आहे, अदालत आहे, मीडिया आहे, कंपनीज़ आहे, उन्हनि में हिकिड़ो नंबर आहे त उन्हनि खे इहो प्रायोरिटी ॾिनी वेंदी आहे, उनखे तरजीह ॾिनी वेंदी आहे। ऐं इहो आम तौर ते ॾिठो वियो आहे त असांजे समाज जो मुराद याफ़्ता शहरनि कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि तफ़री जी जैन वग़ैरह ते सिंधी ढाटकी त अंग्रेज़ उर्दू ॻाल्हाइण खे फ़ोक़ियत ॾिए थो। सो हू सोचींदो आहे त हाणे मूंखे हेॾां वञिणो आहे, हीअ करिणो आहे, पोइ हू पंहिंजे ॿार खे बि उहा ई तरबियत ॾींदो आहे। पोइ उन्हनि जे अंदरि पोइ इहे कुझु थोरा घणा टीवी जा कार्टून ॾेखारणु, कुझु वीडियोज़ ॾेखारणु, कुझु अंग्रेज़ी किताबनि जी भरमार, उन जे अंदरि पोइ इहे अहिड़े क़िस्म जा जेके मम्मी डैडी टाइप थोरा अहिड़ा अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्तेमालु करणु, हर शइ खे बाबा कप खणी आ, बाबा इहो कोट खणी आ, ऐं गिव मी फोन, ब्रिंग बुक, लाइकवाइज़ माना ईअं इहो जेको आहे पंहिंजी ॿोली जे अंदरि ॿोली सिखणु घुरिजे। ऐं इहो नथो चाहियां पाण जो इहो डिस्कशन जेको आहे उहो हिकिड़ो को वसी तनाज़र में आहे, पाण हिन ते अॻिते हिन ते ॻाल्हाईंदासीं। सो हाणे वरी पंहिंजे मौज़ू तरफ़ अचूं था त लैंग्वेज शिफ्ट जेका आहे उहा कीअं थिए थी, ऐं जेका माण्हू माना हिकिड़ियूं ॿोलियूं हाणे पाण अॻिते हली इहा ॻाल्हि कंदासीं त माण्हू पंहिंजनि जॾहिं ॿोलियुनि खां वेगाना थी वेंदा आहिनि, ॿोलियूं छॾे ॾींदा, जॾहिं हुनजा ॻाल्हाइण वारा न रहंदा आहिनि त ॿोलियूं मरी वेंदियूं आहिनि। इहो चयो वञे थो त तारीख़ खां अॻु जे दौर में 10 खां 15,000 ॿोलियूं हुयूं। दुनिया में अॼु बि 7,000 खां वधीक ॿोलियूं मौजूदु आहिनि। ॾखिण एशिया में 700 खां वधीक ॿोलियूं वजूदु रखनि थियूं। पाकिस्तान में 70 खां वधीक ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। तइलीम, अदलिया, इंतिज़ामिया, वापार, मीडिया ऐं कारपोरेट सेक्टर हीअ सभु रियासती इक़्तिदार जा शुबा आहिनि। उनमें नौकिरी करण लाइ माण्हू पंहिंजे ॿारनि खे अंग्रेज़ी या इक़्तिदार सां सलड़ियल ॿोली में तइलीम ॾियनि था। माण्हू नौकिरियुनि लाइ ऐं समाजी सियासी इक़्तिदार लाइ हिकु ॿोली खे ॿियनि ॿोलियुनि ते फ़ोकस ॾियनि था। ईअं लैंग्वेज शिफ्ट थिए थी। ॿोली जी मुंतक़िली उन सूरत में थिए थी जॾहिं उनजे ॻाल्हाइण वारा ॿी ॿोली ॻाल्हाइण शुरू कनि था। ॿोलियूं बि ईअं ई मरनि थियूं। ॿोली तॾहिं मरी वेंदी आहे जॾहिं उनजो आख़िरी ॻाल्हाइण वारो फ़र्दु मरी वेंदो आहे। सो लैंग्वेज शिफ्ट जा इहे ई सबबु आहिनि। जॾहिं असां जेको आहे उहो इक़्तिदार वारियूं ॿोलियूं आहिनि, पावर वारी जेका ॿोली आहे, ऐं जेका असांखे मक़सदु त जेका नौकर जेका बणाइण वञी रही आहे ॿोली, या असांखे ज़हनी तौर ते जेका बि असां सम्झूं था त असां उन में पंहिंजो हिकिड़ो वॾो दबदबो महसूसु कंदासीं, वॾो जाह ऐं जलाल हूंदो, सो माण्हू ओॾां वेंदा आहिनि। सो ॻाल्हि इहो आहे त जॾहिं हुन ॿोली हिकु ॿोली खे छॾे ॿी ॿोली ॾे जॾहिं माण्हू वञे थो त इहा थींदी आहे लैंग्वेज शिफ्ट। सो हाणे जॾहिं हुनजो आख़िरी ॻाल्हाइण वारो न हूंदो आहे त उहा ॿोली न रहंदी आहे। ॿोली तॾहिं मरी वेंदी आहे जॾहिं उनजो आख़िरी ॻाल्हाइण वारो फ़र्दु मरी वेंदो आहे। दर हक़ीक़त ॿोलियुनि खे मारियो वेंदो आहे जॾहिं रियासती पॉलिसी तहत हिकु ॿोली जी सरपरस्ती कंदी आहे, हिकु ॿोली में तइलीम ऐं रोज़गार ॾियण लाइ माहौल जोड़ींदी आहे, या हालतूं पैदा कंदी आहे त जीअं माण्हू पंहिंजी ॿोली खां वधीक रियासत जी सरपरस्ती वारनि ॿोलियुनि खे तरजीह ॾियनि। अंग्रेज़ी, चीनी, फ्रांसीसी, जर्मन, अरबी, हिंदी ऐं उर्दू जहिड़ियूं ॿोलियूं ॿियनि ॿोलियुनि जी क़ीमत ते वधी रहियूं आहिनि। हाणे इहे ॿोलियूं हिकिड़ी ॿोली या ॿोली हुजे या माण्हू हुजे, हिकिड़ो माण्हू जॾहिं ज़ाती मिल्कियत में तमामु घणो इज़ाफ़ो करे रहियो आहे ऐं हिकिड़ो माण्हू ॾींहों ॾींहुं जेको आहे ग़रीब थी रहियो आहे, ग़रीब ग़रीबतर थी रहियो आहे ऐं अमीर अमीरतर थी रहियो आहे, तव्हां सम्झी वञो त हिकिड़ो माण्हू ॿिए जे रत ते पलिजी रहियो आहे। ॿोलियूं बि ईअं ई हूंदियूं आहिनि। हिकु ॿोली जी क़ीमत ते ॿी ॿोली सिखण जे अमल खे तो इस्कंतम कंगास लिसानी साम्राज्यत सॾे थी। सो हाणे हीउ थोरो मुख़्तसर तारफ़ हो, ऐं पाण हिन मौज़ू जे मुख़्तलिफ़ एस्पेक्ट्स ते ॻाल्हाईंदासीं त इहो सॼो जेको निज़ाम आहे ऐं ॿोलियुनि जे ज़रिए जेको आहे कीअं कंट्रोल कयो वञे थो। तव्हांजी वॾी महिरबानी।